सिंध के मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बहार जो पहिरियों वसकारो पियो आहे। सखर ऐं भरपासे वारनि इलाइक़नि में तेज़ हवा सां गॾु बरसाति पई आहे। वारह, पीरगोठ, करमपुर, मीरो खान ऐं ॿियनि इलाइक़नि में बि बरसाति जो वसकारो पियो आहे। बरसाति सबबि कणिक खे नुक़सान जो ख़दशो आहे। अव्हांखे आगाह करे रहिया आहियूं अहम ख़बर जे हवाले सां त सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बहार जो पहिरियों वसकारो पियो आहे। सखर ऐं भरपासे वारनि इलाइक़नि में तेज़ हवा सां गॾु बरसाति पई आहे। वारह, पीरगोठ, करमपुर, मीरो खान ऐं ॿियनि इलाइक़नि में बरसाति जो वसकारो पियो आहे। बरसाति सबबि कणिक खे नुक़सान जो ख़दशो आहे। सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बहार जो पहिरियों वसकारो पियो आहे। सखर ऐं भरपासे वारनि इलाइक़नि में तेज़ हवा सां गॾु बरसाति पई आहे। वारह, पीरगोठ, करमपुर, मीरो खान ऐं ॿियनि इलाइक़नि में बरसाति जो वसकारो पियो आहे। बरसाति सबबि कणिक खे नुक़सान जो ख़दशो आहे। सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बहार जो पहिरियों वसकारो पियो आहे। अहम ख़बर खां अव्हांखे आगाह करे रहिया आहियूं त सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बहार जो पहिरियों वसकारो पियो आहे। सखर ऐं भरपासे वारनि इलाइक़नि में तेज़ हवा सां गॾु बरसाति पई आहे। वारह, पीरगोठ, करमपुर, मीरो खान ऐं ॿियनि इलाइक़नि में बरसाति जो वसकारो पियो आहे। बरसाति सबबि कणिक खे नुक़सान जो ख़दशो आहे। सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बहार जो पहिरियों वसकारो पियो आहे। सखर ऐं भरपासे वारनि इलाइक़नि में तेज़ हवा सां गॾु बरसाति पई आहे। अहम ख़बर खां अव्हांखे आगाह करे रहिया आहियूं त सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बहार जो पहिरियों वसकारो पियो आहे। सखर ऐं भरपासे वारनि इलाइक़नि में तेज़ हवा सां गॾु बरसाति पई आहे। वारह, पीरगोठ, करमपुर, मीरो खान ऐं ॿियनि इलाइक़नि में बि बरसाति जो वसकारो पियो आहे। बरसाति सबबि कणिक खे नुक़सान जो ख़दशो आहे। अव्हांखे आगाह करे रहिया आहियूं त सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बहार जो पहिरियों वसकारो पियो आहे।